जी नाज़रीन, तव्हां एक ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा हलूं। जाती लग ॻोठ अली मोहम्मद रिछो में मुबीना तौर बानो वलद अला बचाए रिछो ज़हर पई छॾियो, जंहिंखे तेलका अस्पताल जाती पहुचायो वियो, जितां खेसि ठठोर ईअं वारसनि पारां जाती पुलिस खे इतला ॾियण बावजूदि बि जाइ वारदात ते जाती पुलिस नाहे पहुची सघी, जॾहिं त संदसि वालिद जो संग जे बदिले मुंहिंजो भाउ गुज़ारे वियो हुयो। तंहिंखां पोइ उभरी मास्तर आहे जेको हिते जो रईसनि जो ख़ासि माण्हू आहे, अली मोहम्मद रिछो आहे ऐं अज़ीम आहे। इन टिनी मां छाजे करे हुनखे ज़हर पियारियो वियो आहे ऐं इन में असांजो कहिड़ो क़सूरु आहे? उतां छोकिरी खणी असांजे घर छॾे विया, असांजो माण्हू उन जे तॾे ते बि न वियो आहे। ऐं जेको से इन सां सूबेदार सां माण्हू को मिलियल आहे या सूबेदार असांजो केस नथो करे, छा असां नंढड़ ॻाल्हियूं असांजो को धड़ी साईं खोले छा थिए? सूबेदार अॼु ताईं केस न कयो, 2 चकर मूं गाॾी मोकिली आहे, जवाबु ॾिनई आहे। फोन बि कटे पियो सूबेदार आहे त आउं सुभाणे न्याणी पंहिंजी वठी जिते बि मूंखे पुॼणो आहे उते पुॼंदुसि। सूबेदार कंहिंजे चवण ते आहे या परियां